कराची प्रेस क्लब साम्हूं बीठा आहियूं जेको आहे त ACP पारां बहरिया टाउन खिलाफ़ ऐं जेके सियासी कॉन्फ्रेंस अॻुवान गिरफ़्तार थियल आहिनि ऐं उन्हनि जे लाइ एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। जेके बि मनसूबा आहिनि उहे ख़तमु कया वञनि ऐं सिंध एक्शन कमेटी जे अॻुवाननि ते कूड़ा केस ऐं कारकुननि ते कूड़ा फौरी तौर ते ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में पार्टी अज भी तारीख़ कराची प्रेस क्लब ते एहतजाज है। इन साबित है तव्हांजे केसनि खां असांजो क़ौमी कारकुन सिंधी माण्हू डिॼण वारो कोन्हे। हिन महिल सिंधी माण्हू सुजाग आहे। असांजो माण्हू पंहिंजी धरती जो तहफ़ुज़ करणु ॼाणे पियो। असां क़तई तौर ते ज़मीननि ते सिंध जी ज़मीननि ते ॻोठनि ते शहरनि ते कब्ज़ा क़तई तौर ते क़ाबिल क़बूल कोन्हनि के असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते सिंध एक्शन कमेटी जे मथां सिंध एक्शन कमेटी समूरे अॻुवाननि जे मथां कारकुननि जे मथां दहशतगर्दी जा केस ख़तमु कया वञनि, न त ॿी सूरत में शदीद एहतिजाजी तहरीक हलायूं। उते बहरिया टाउन जे ख़िलाफ़ उन वारे सां सिंध एक्शन कमेटी मथां कारकुननि जे मथां दहशतगर्दी जा 6 जून ते जेको पुरअमन धरणो जेको लॻो हुयो सिंध एक्शन कमेटी तरफ़ों, तव्हां समूरनि मीडिया जे दोस्तनि खे ख़बर आहे त पीसफुल ऐं पुरअमन धरणो हुयो। त उन में जहिड़े तरीक़े सां मलिक रियाज़ खे प्रोटेक्शन ॾियण जे लाइ ऐं मलिक रियाज़ खे ज़रदारी जहिड़े तरीक़े सां तहफ़ुज़ फराहम करे पई ऐं उनखे ऐं सिंध जी ज़मीननि जे मथां बालार करण जे लाइ त मां सम्झां पियो जहिड़े तरीक़े सां सिंध एक्शन कमेटी जे मथां समूरनि अॻुवाननि जे मथां दहशत मलिक रियाज़ खे जेको कब्ज़ा करे पियो, जेको ज़मीन ते बालार करे पियो, उनखे तहफ़ ॾिए थो। उनजे करे इहो एहतिजाज था कयूं ऐं मुल्क जे हुकूमरान खे इहो ॿुधाइण था चाहियूं त इहे जेके तव्हांजा हथकंडा आहिनि इहे ख़तमु कयो, सियासी कारकुन खे ॾियणु बंदि कयो। सिंध पुलिस खे जेकॾहिं एहतिजाज जे क़रार में सिंध सियासी कार खे रोकण जी कोशिशि कंदो त यकीनन सिंध जो माण्हू एक्शन कंदो। ऐं जंहिं तरीक़े सां पीपल्स पार्टी नवाज़ शाह में सिंध एक्शन कमेटी अॻुवान खे वेपारी पतियूं उन्हनि खे गिरफ़्तार कयो। असांखे ॾिठो त ठीक 6 ॾींहंनि खां पोइ हज़ारनि जे तादाद में सियासी कारकुन ज़रदार जे घर जा शदीद एहतिजाज कयो ऐं उन गरब तालिब खे ॿुधायो हितां जी बदमाशी ऐं पुलिस जूं तादाद कयूं, हितां जो ॾाढ कंहिं सूरत में असांखे नथो रोके सघे। हर हाल में सिंध एक्शन कमेटी जो सियासी कारकुन जो वचन आहे त जेको ज़मीन ते कब्ज़ो असांखे ख़तमु करणो पवंदो, मलिक रियाज़ खे सिंध छॾणी पवंदी ऐं हर हाल में ही बहरिया टाउन ते असांखे ख़तमु नथी थिए, हिन जो कब्ज़ो ख़तमु नथो थिए ऐं जेको मलिक रियाज़ पंजाब वापसि नथो वञे, ही जदोजहद जारी रहंदी। कारकुननि ऐं अॻुवाननि मथां जेका कूड़ा केस दाख़िल करे ऐं उन्हनि खे हिरासत करणु चाहिनि था। असीं जेको आहे इहा मैसेज था ॾियूं त तव्हां जेको आहे त भले तव्हां इहे कूड़ा केस कयो, पर असीं जेको आहे त पोइ अचण वारा कोन्हे हुजे। असीं पंहिंजी धरतीअ जी, पंहिंजे वतन जी, पंहिंजे वसीलनि जी मालिकी करण लाइ हरदमि तयारु आहियूं। ऐं जेकॾहिं ही तव्हां जेके इंतकामी कार्रवायूं आहिनि, जेके ही कूड़ा केस आहिनि, इहे जेको आहे तव्हां ख़तमु न कया तव्हां त सिंध यूनाइटेड पार्टी समेत सभु सिंध जेका आहे उहा जी इन वक्त कराची प्रेस क्लब के सामने मौजूद आहियूं। सिंध एक्शन कमेटी पारां सिंध यूनाइटेड पार्टी जेका आहे एहतिजाज करे रही हुई, अॻुवाननि जो मुतालबा हुया गिरफ़्तार थियल आहिनि ऐं उन्हनि जे मथां जेके पूरा केस दाख़िल कया विया आहिनि उन्हनि खे फौरी ख़तमु कयो वञे। फारूक मंगवार, सोच TV।
कराची।